मोबाइल के वटा सट मूं वटि आहे। अचे वट मोबाइल भला नंबर जबर जो ऐं स्पीकर खोल ॻाल्हाइस मिलण जो टे मोटिस भला नंबर सावल इहो जाबर सां धोखो हूंदो। ही सौदो तुझे लाइ महांगो न आहे न कदे तो मुफ्त में मारियो ई दे। केरु आदा हेलो ॻाल्हाए ॾिसीस छा थो चवे। हेलो हेलो पेरद कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे जाबर मां ठीकु आहियां तूं ॿुधा। असां बि ख़ुशि आहियूं। अरे रे छोरा मुंधल थो लॻी छा काॾे ॻाल्हाईंदो? तबियत सही अथई या लेस ज़ुकाम थियो अथई? जाबर हिन वक़्तु तूं किथे आहीं? किथे खे छॾ तुंहिंजो कमु हुजे त ॿुधा। अॼुकल्ह फोननि ते अलाए छा छा पियो थो थिए तो वरी ॿुधायां त मां किथे आहियां। यार जाबर तोसां मिलणो आहे तोमें ज़रूरी कमु आहे ऐं तुंहिंजी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। हिनमहिल मां सफ़ा परे आहियां तोसां मिली कोन थो सघां। सुभाणे तोखे ॿुधाईंदुसि फोन करे त किथे तोसां मिलणो आहे। ठीकु आहे मूंखे तुंहिंजे कॉल जो इंतज़ारु रहंदो। दुश्मनियूं वधियूं पयूं आहिनि हिन करे ॿुधायां त मां हिते वेठो आहियां। कैमरो कहीं चाहे जो हिन ते बि एतबार न अथसि। सावल खान इहो त मां तोखे पहिरियां ई चयो हो। इहा त ख़बर सुभाणे पवंदी तो तोसां किथे थो मिलणु चाहे। अदा अदा सिकू सही पियो चवे। इहो फेरोज़ हिन वक़्तु सालान जे कब्ज़े में आहे। हाणे तव्हां छा सोचियो आहे त फेरोज़ सां मिलण हलिजे या न? अदा असांखे हर ॻाल्हि जी ख़बर आहे हू असांखे छा कंदा पर हाणे असां हैदर ऐं सावल खे बेवकूफ़ बणाईंदासीं। अदा मां त इहो थो चाहियां हिन फेरोज़ जे वसीले हिन सावल ऐं हैदर वारनि खे अहिड़ो त ॼार में फासायूं जो तव्हां इहे कमीना निकिरी बि न सघनि। ईअं ई कंदासीं मुंहिंजा भाउ। हाणे तूं रुगो मुंहिंजी सोच ते हल त हिननि खे कीअं थो फाहो मां ॻीचीअ में विझां। अचे ही वटि मोबाइल ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिनखे पाण वटि लिकाए रखजांइ। जेकॾहिं न चाकर ख़ान ऐं सोरठ तो वटि मोबाइल ॾिठी त पोइ हू तोसां गॾु मूंखे बि क़ैद करे छॾींदा। हितां निकिरण जो मूं वटि आख़िरी सहारो आहे। तूं छा थी सम्झे त मां इहो सहारो ज़ाया करे छॾींदसि? ऐं हा इहो बि सोचे छॾिजांइ पहिरीं मूंखे 1 करोड़ खपे ऐं हुन खां पोइ तोखे हितां वञण जी वाट ॾींदसि। हिन औरत खे 1 करोड़ घुर्जे। कॾहिं ख्वाब में बि एतिरा पैसा ॾिठा अथई जो हक़ीक़त में मूंखां हीअ करोड़ खणी वेंदी। हाणे मां हिन माई गुलनार सां अहिड़ो कमु कंदसि जो मां आज़ाद थी वेंदसि ऐं हीअ मूं वारी जाइ ते क़ैद में हूंदी। वॾी आई आहे जल्दी अमीर थियण थी चाहे मैडम। पुफी हाणे त रूंडो वरी असांजी ॻिचीअ में पइजी वियो आहे। एतिरियूं चङायूं सभु विसारे छॾियईं। वड़े तारा डबल तारा चङायूं। अरे छाजूं चङायूं कैसा चङायूं कोई लधी हरी न पसारी थी। तव्हां मूं ते कहिड़ो थोरो कयो कहिड़ो आछपो कयो। हाणे छोरी खून बहा जे ॾंड में मां ॾियां ऐं मथां 10 लख रुपया ॾियां। तव्हां मोतबरनि जी मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई? मूंसां पाण इहो सावल मोड़ मारा ठाह करे छॾिया। अरे मूंखे इहो त ॿुधायो तव्हां मूं ते पुट चङाई कई कहिड़ी यार जो चङाई घणी ॿधी अथव? तव्हां रहंदो मूंखे
मुसीबत में फंसाए वजण मां घाड़े में पे थो पीड़ी जा चंगाई कई असां चंगाई मुसीबत मुसीबत ई सही पहिरियां महलाए तो वञी ॿार वठी तॾो बख़्शराया उन खां पोइ सलाह कंदासीं त अॻिते छा करिणो आहे। मां त सांवल वारनि जे कर मेड़ लाइ कॾहिं बि न हलंदसि। अदी तू परेशान न थी तुंहिंजी जॻह ते मां थो वञा लखन त सही थोका के जा अरे तो न्याणी जो ॿार अरे बाबा मथा ऑर्डर इहो मिलियल आहे त बाबा न्याणियूं सियाणियूं वठी वञी तॾो बख़्शराइजो हाणे तूं न्याणी यार बाबा पोइ इहा ॻाल्हि कर न लान तूं छो थो विझी हैं अब्बा वो पंहिंजा हाणे होश विञाए वेठो आहे हाणे वॾो को नीअर घुराए त मुंहिं खे ॿधी विहारियूं ॿी पर में छितो थियण वारो आहे बड़े तारा गोल तारा अरे ये गोर पट रन बि मुंहिंजे लाइ सियाणी ठाहू की थी विया चुप आत यार बाबा देखते तो ये ऐसे पेट में अंडा गुदा कट जाता है वो अच्छा ते छितो थियो ही जीजी कीअं पियो वक़्तु गुज़रे? साईं मां हिन घर खे पंहिंजो ई घर सम्झंदी आहियां ऐं हिते अची मां पाण खे ख़ुशनसीब सम्झंदी आहियां। जी जी तव्हां हसीना बेगम जे मथां घणा महिरबान त न थी विया आहियो? न साइण जे औरत मूंखे रत जा गोड़ा रुआड़िया मां उन ते भला छो महिरबान थींदसि। जीजी पोइ ईअं कयो जो हसीना बेगम जे मथां सख़्तियूं वधाए छॾियो असल हुनजो जीअण ई हराम करे छॾियोसि। जी साईं जेको तव्हांजो हुकुम मां हुन ते अमल कंदसि। ठीकु आहे जीजी तव्हां वरी वञो। सोड़ तोखे ईअं छो थो लॻे त जीजी हसीना बेगम सां हमदर्दियूं ॾेखारींदी? मूंखे हसीना बेगम खां सख़्त नफ़रत आहे ऐं जेसी ताईं उहा ज़िंदा रहंदी न मूंखे सुकून कोन मिलंदो। अच्छा त पोइ ईअं चओ न त जीजी हसीना बेगम खे मारे नथी इन करे तुंहिंजो शक उन जे मथां पियो वञे। पर जीजी त नरम दिल आहे हीअ उहा सख़्ती त करे ई न सघंदी जंहिंजो तो जीजीअ खे हुकुम ॾिनो आहे। सोरठ हसीना बेगम कैद में आहे उन जे लाइ इन खां वधीक ॿी कहिड़ी सज़ा थी सघे थी? समंदर बाबा अंदर अची सघंदा हाणे आयो ई त हली आ। महिरबानी जय वेर राजू वाली करे आई खुश है बिस्मिल्लाह दे वाह सांवल खान हवाला मिड़ी खैर जा बाबा तोड़े भी खैर असांजे भी खैर मुझे भी खैर बस बाबा इन जंडड़े मंडड़े टुंडड़े जी दुआ थी थे बच्चन में केच थींदे बाबा पुटन पोटन वारो थी थे हाणे अचूं असली ॻाल्हि ते चाहे त फैसलो थियो रेसा चाकर खान कयो चाकर खान मूंखे कयो ॾोही यार हुकुम कई त बाबा पंहिंजा बचड़ा वठी वञी सांवल खान खां तॾो पखराए अचां बसि हाणे पंहिंजा बचड़ा वठी आयो मां तुंहिंजे दर बाबा सभिनी ॾोहनि जी माफ़ी मिले बाबा गुनाहगार आहियां अलाह त बख़्शींदो पर हाणे तूं बि यार मूंखे बख़्शे छॾ ख़ताम सांवल खान इंसाननि खां थींदियूं यार जानवरनि खां त कोन थींदियूं ख़तादार ॾोहदार दर लंघी आयो आहे मुंहिंजे हथ लॻी बसि हुंडा अक्सर थींदो ई आहे हिन जहान में त कुझु माण्हू ठोकर खाई मणी सुधरी वेंदा आहिनि पर वरी कुझु अहिड़ा निर्दया हूंदा आहिनि जेके ठोकरूं खाइण खां पोइ बि ॿ हथ अॻिते हूंदा आहिनि मजाल हिन जो का तौबा कनि या
को अरकान सिख। ॻाल्हि त साईं लख रुपए जी करे शायदि उन्हनि में मां बि हिकु हुजां। ख़ैर हाणे रूंडा खाना इहो त मां तोखे मुंहं ते नथो चई सघां। अदा ॻाल्हियूं त निबिरी वयूं आहिनि, असां हली आया आहियूं। चओ त पोती पेरनि ते न चाची, गुनाहगार न कर, रहो पंहिंजे मथे थी रख। चाची हक़ीक़त इहा आहे त मां उन्हनि मर्दनि मां न आहियां जेको कंहिं बि नंग जो मथो उघाड़ो करे। हिन ॻोठ जे राज जूं जेके न्याणियूं आहिनि से मुंहिंजो बि न्याणियूं। तूं न्याणी हली आई, तुंहिंजे लाइ लख इज़तूं। बाक़ी हिकु ॻाल्हि जी पार थो हुजे, सुभाणे 2 ॾींहं असां ईंदासीं, छोकिरी जो निकाह जी वठी वेंदासीं। तव्हां महिरबानी करे सुभाणे छोकिरी खे वनवाह में बीहारे छॾिजो। बाक़ी अॻिते जी पारत मुंहिंजी घरवारी ऐं चाची तव्हां वटि ईंदियूं सुभाणे। बाक़ी अॻिते जी पारत शेराला बाबा सां तव्हांखे गॾु वञणु घुरिजे हा। किथे बाबा किन न करे, ख़बर कान अथई हुनजी? अदा अम्मा गॾु अथसि, बाबा खे किन करणु कोन ॾींदी। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी आहे न त पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। तव्हां त सम्झदार आहियो, तव्हां पंहिंजे पीउ जे चवण ते हलंदव त हू तव्हांखे सौ सिधो खॾुनि में उछलाईंदो। यार मुराद, बाबा चवंदो आहे उबती आहे, अम्मा चवंदी आहे सुबती आहे। हाणे छा सम्झूं? बाबा चवे थो कारो, अम्मा चवे थी अछो। इन अछे कारे जे चक्कर में असांजी सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे। सुणी, तुंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो थी वियो आहे ऐं मूं ॿुधो आहे त तूं उन फ़ैसिले ते राज़ी नाहीं। खून बाज जे चक्कर में जंहिं बि औरत जी शादी थिए थी, ॿुधायो पोइ उहा राज़ी हूंदी? तुंहिंजो ज़िम्मो मूं खयो आहे, ते तोखे का बि तकलीफ़ न थींदी ऐं तोखे पंहिंजे घर अचण वञण जी पूरी इजाज़त हूंदी। सावल वारा सुरीला आहिनि ऐं उहो तोते का बि सख़्ती न कंदा। जेकॾहिं तोखे उते ज़रे बराबरि तकलीफ़ आई न, उन जो ज़िम्मेवार मां हूंदुसि। तोखे मूं ते भरोसो करे इहो निकाह करणो पवंदो। भॻवाणी थी वियासीं पाण में मिठ अज़ीज़। हाणे मुंहिंजी जेका न्याणी आहे बाबा, उहा तव्हांजी अमानत आहे। जहिड़े टाइम ते बि अचो, मुंहिंजी छोकिरीअ खे वेड़े वठी वञिजो। अब्बा हाणे असांखे इजाज़त ॾियो। तरसो चाची, न्याणी असांजे दर ते हली आई, ईअं ख़ाली हथे त कोन मोकिलींदासीं। अरे रे वञ। अथी इहो न सोचिजांइ त न्याणी हिते खून बाह में थी अचे त उन मथां ज़ुल्म थींदा। जहिड़ी तुंहिंजी न्याणी आहे तहिड़ी असांजी न्याणी आहे। असां पंहिंजी अखियुनि ते रखंदासूं, लेकिन सभिनी जी इज़त कंदी त। चाची असां मर्दनि जी दुश्मनी मर्दनि सां हूंदी आहे। सावल ख़ान कॾहिं बि उहे पलांद न्याणियुनि सां नाहे कंदो। तव्हांजी न्याणी जॾहिं असांजे घर में आई त अला कंदो पंहिंजे घर खां वधीक हिते राज राणी थी रहंदी। हुनखे कंहिं शइ जी तकलीफ़ न हूंदी। ॼण पंहिंजी जाई आहे असांजी। चाची उम्मीद आहे त हिन पातल रहे जी तव्हां लॻे रखंदो ऐं असां सुभाणे अची छोकिरीअ खे वनवाह ॾींदासीं। असांखे को बि एतराज़ न हूंदो। दादी हाणे हलो त हलूं, घणी देरि थी वई आहे। सुठो थियो जो हिननि मां रओ बि निकितो। मुआरी रन खे सुठो रओ घर में हुई हुई कोन। रूंडा न कर, जेकॾहिं हिनखे 10 लखनि वारी ॻाल्हि यादि अचे, ॻाल्हि छेड़े विधई विझंदो ॻिचे में टोड़ो। हलो अदा हाणे तूं हिते बीह त मां घरां थी अचां। अदा घर ॿई गॾिया था हलूं। हाणे चरिया बेअकुलाई न कर। 2 ॼणा गॾु कोन हलंदासीं घर। ये 2 घर हलूं ऐं दुश्मन अचे 2 खे दुप करे वञे त पोइ पलांत केरु कंदो असांजो? आहियूं 2 ॼणा भाइर। अदा 2 ॼणा हूंदासीं, जेकॾहिं दुश्मन आया न हुनखे मुंहुं ॾेई वेंदासीं। पूरो ॻोठ आहे,
हिकिड़ो फेर थियो न चारई पासे बंभारी शुरू थी वेंदी। हिकिड़े पासे चाकर खान जा माण्हू, ॿिए पासे सांवल वारा, टे पासे रूंडो, चौथे पासे शेरल ऐं इहो काणो मुराद। इहे सभु अची असांजे मथां अची पिया त पोइ असां निकिरी बि कोन सघंदासीं। इन जे करे हिकिड़े खे ॻोठ जे ॿाहिरां रहणो पवंदो। जिन मुंहिंजे मथां घेरो सख़्तु थी वञे त तूं त पोयां अची घेरो टोड़े सघीं थो न। ठीकु आहे दा, तूं वञ भली, पर ख़तरो सम्झी त वापसि मोटी अचिजां। थोरो ख़्यालु रखजां पंहिंजो। जेकॾहिं तूं घेरे में अची वञे हिकिड़ो फायर कजां, मां उते पहुची वेंदुसि। हाणे तूं हिते बीह, ख़तरो थी वियो न, मां पिस्तौल जो हिकिड़ो फेर कंदुसि ऐं पोइ तूं हलियो अचिजांइ। ठीकु आहे दा। ठीकु आहे। ख़्यालु था वञा। फिरोज़, जाबिर खे फसाइण में कामयाब थी वई न त पोइ तोखे असां हितां वञणु ॾींदासीं, न त हिते उबतो टंगियल हूंदे। मां पंहिंजी पूरी कोशिशि कई। जाबिर खे मुंहिंजे मथां एतबार ई न आहे त मां छा कयां? तो पोइ अहिड़ा दोस्त छो था कयो जिन खे तव्हां मथां एतबार ई न हुजे? फिरोज़ तो पाण खे मुसीबत में विझी उन्हनि खे पनाह ॾिनई ऐं हू मुसीबत में तोखे छॾे विया। हैदर, उहा हुननि जी नियत। पर फिरोज़ हिकिड़ी ॻाल्हि त यादि रख, तोखे तुंहिंजे नियत जी सज़ा त ज़रूरु मिलंदी। सावल ख़ान जे माफ़ कयो त तव्हांजी महिरबानी, न त सज़ा खाइण जे लाइ मां हाज़िर आहियां। इहो पोइ सोचींदासीं। हैदर, तूं हीअं करजो, वारस खे साणु करे चाकर खान वटि वञ, हुनखे वञी ॿुधाए त रूंडो मेड़ वठी असां वटां थी वियो आहे। छा रेस खे ॿुधाइण लाज़मी आहे सोट? लाज़मी आहे, तॾहिं त चवां थो। तो चाकर खान मूंखे पाण चयो हो त जेकॾहिं रूंडो तो वटां थी वञे त इन ॻाल्हि खां मूंखे आगाह ज़रूरु कजांइ। ऐं हा, जेकॾहिं रेस चाकर खान घर निकिरी वियो हुजे त पोइ इन हक़ीक़त खां दिलावर खे ज़रूरु आगाह कजांइ। ठीकु आहे सोट, अच वारस। अरे केड़ो ही बीह रहे थे। अरे रे, बुद्धि कौन तो बीह रहे थे। अच्छा वारस। अरे केड़ो ही बुद्धि कौन तो। फायरिंग छा जी कंहिं कई? सोट जाबिर ऐं कासिम हुया, पर जाबिर असांजे हथनि मां बची वियो। घणो परे न निकिता हूंदा। तूं हीअं कर जो सिधो चाकर खान वटि वञ ऐं सॼी हक़ीक़त हुनखे ॾस ऐं चवेसि त गाॾियूं कढनि, ॻोठ जा घट घेड़ रस्ता सभु बंदि कनि। अञा परे न निकिता हूंदा, मां हिन जे पोयां थो वञा। जल्दी कर, अॼु जाबिर हितां ज़िंदा न निकिरणु घुरिजे। वारो कर, चाकर खान वञ। अदा, सोनी तोखे ॾाढो थी चाहे, हू तोखां सिवा ज़िंदा रहण ई नथी चाहे। पारस मुंहिंजी भेण, शायदि सुणी मुंहिंजी किस्मत में ई न आहे। सोनी त तोसां घरां निकिरी हलण लाइ बि तयार आहे। तूं छा थी चईं पंहिंजी भेण? त मां सोनी खे घर खां भॼाए निकिरी वञा? भई तूं ई ॿुधाए, छा इहो सांवल चुप करे वेही रहंदो? हाणे सिर्फ़ मसइलो हिकिड़े रुंडे जो न आहे, पर सांवल ऐं हैदर वारनि जी गैरत बि बणिजी चुकी आहे। ऐं इहे ज़ालिम क़बर ताईं मुंहिंजो पीछो कोन छॾींदा, न ई वरी मूंखे सुख जो साह खणण ॾींदा। अदा, छा तूं उन्हनि खां लिकी नथो सघीं? मुंहिंजी भेण, मां उन्हनि खां लिकी बि सघां थो, लिकी बि वञा,
पोइ तुंहिंजो छा थींदो इहो सोच त बाबा या मां जो छा थींदो। अदा असांखे असांजी क़िस्मत ते छॾे ॾे, बाक़ी तोखे सोणीअ जो साथ ॾियणु घुर्जे। न मुंहिंजी भेण न, मूं तोखे चई छॾियो न, मां अहिड़ो को बि ग़लति क़दम न खणंदुसि जंहिंमें तव्हां सूरनि जी ज़िंदगी गुज़ारियो। हिन उमिरि में अमाई बाबा खे सुख ॾियण जे बजाए मां उन्हनि खे सूरनि में त नथो विझी सघां न। मूंखे ख़बर आहे त सोणी खे घर खां भॼाइण खां पोइ तव्हां सभु जा सभु सावल जा क़ैदी बणिजी वेंदो, ऐं इहो मां हरगिज़ नथो चाहियां। अदा जॾहिं सोणी ज़हर पी ख़ुदकुशी कई न, पोइ तूं पाण खे बख़्श करे कोन सघंदे। मां मरी वेंदसि पर हिन हैदर सां शादी न कंदसि। संभाल अम्मा, पाण खे संभाल। हिन खे पंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो सम्झी क़बूल कर। हू तुंहिंजी उते इज़त कंदा। न मां, ही क़िस्मत जो फ़ैसिलो न आहे, ही तव्हांजी ज़िद ऐं ॾाढ जो नमूनो आहे। अम्मा, इन में मुंहिंजो ॾोह को बि कोन्हे को। तुंहिंजे पीउ माहौल अहिड़ो ठाहे छॾियो आहे जंहिंमां निकिरणु नामुमकिन आहे। ॾोह गुना बाबा वारा कनि ऐं उनजी सज़ा तव्हां मूंखे पिया ॾियो। इन में सज़ा कहिड़ी? अॻे या पोइ तोखे शादी त करणी हुई न। अम्मा, शादियूं ईअं न आहिनि थींदियूं। तव्हां त मूंखे रिढ ऐं बकरी जियां दुश्मन जे हथ में पिया ॾियो, ऐं इन खे तूं शादी पई चवीं। असां उन्हनि सां मिलिया आहियूं। आमना ऐं खातो उते तुंहिंजी इज़त कंदियूं। अॼु ताईं खून भाउ में ॾिनल छोकिरी का बि ख़ुशि न आहे रही सघी। अम्मा, इहे अजायो दिलासा मूंखे न ॾे। जेकॾहिं मुंहिंजो हैदर सां निकाह कराए वेंदो न, त हिन घर मां मुंहिंजो लाश वेंदो, लाश। हिन छोकिरी खे कीअं सम्झायां त मर्दनि जे साम्हूं मुंहिंजी हिकु बि नथी हले। जेकॾहिं मुंहिंजी हले हा न, त हिन जी क़िस्मत जो फ़ैसिलो मां पाण कयां हा। चाची अॼु मल्हाए थो वञिजांइ ऐं छोकिरी खे वञी वनवा में विहारे अचिजांइ। अहिड़े माई दादरी जो बि कनु खणाए अचांइ त सुभाणे छोकिरी ते निकाह हुजी असां वठी ईंदासीं। हा भाउ, बस घर जो कमकार ख़तम करे असां बि वञूं थियूं। साईं, ॻोठ में कंहिं सॾ ॾियूं? कुझु दुरियूं असां सां नथियूं ठहनि, कुझु वरी रूंडे वारनि सां। सो हिन सॾ ते त केरु ईंदो कोन। सो इन करे तूं ऐं चाची वञी सौण साट करे छोकिरी खे विहारे अचिजो। सुभाणे असां टे शायद वठी निगाह करे छोकिरी खे वठी ईंदासीं। हा मां, सोट सही थो चए। रूंडे जे मथां को बि भरोसो कोन्हे। थी सघे थो निकाह खां पहिरियां हू कुझु बि करे सघनि था। रूंडे खे त हाणे एतिरी मोहलत ई कोन ॾींदुसि। जेकॾहिं पोइ बि गंद कयईं त निड़ीअ ते लत रखी छोकिरी खे वठी अची घर पहुचंदुसि। मां बि त थोरो ॾिसां त शेरल ऐं मुराद ने रूंडे खे मूंखां केसी ताईं थो बचाए। अल्लाह ख़ैर कंदो पुट। इज़त सां छोकिरीअ निकाह कराए घर वठी ईंदासीं। चाची, हाणे उथी त घर जो कमु करे वठूं, पोइ तयार थी होॾे बि हलणो आहे। जाबिर ॻोठ में अचे थो, फायरिंग करे थो ऐं आराम सां निकिरी हलियो थो। ऐं सोट तूं पंहिंजनि हमराहनि सां सुकून जी निंड सुतो पियो आहीं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे सोट। असां जाबिर जो पोयां वियासीं पर हू त निकिरी वियो। जाबिर खे ॻोठ मां तड़े कढण वारो सावल आहे। जेकॾहिं सावल जी उते नज़र न पवे ऐं हू फायर न कनि, तव्हां सोट सुकून जी निंड सुता पिया हुजो। ग़लती थी वई बाबा साईं, ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। रात जो ॻोठ जे ॿाहिरां पहिरो वधाए छॾियो। ॿीहर जेकॾहिं जाबिर ॻोठ में दाख़िल थियण जी कोशिश करे त हुनखे हितां ज़िंदा वापसि वञण न ॾिजो। सिधियूं गोलियूं सीने में ठोकजोसि। मूंखे जाबिर जो लाश घुर्जे, लाश। इंशाल्लाह सोट, हाणे ईअं ई थींदो। हू कमीनो हितां असां खां भॼी न वेंदो। प्रेशर असां पंहिंजो पेरो वधायूं था। जाबिर त छा, पर जाबिर जो पाछो बि न ईंदो। इहा ख़बर पई त जाबिर छो ऐं छाजे लाइ ॻोठ में आयो हो, कंहिंजी ताड़ में हुयो? सोट हैदर ॻाल्हि पे कई। जाबिर पंहिंजे घर में दाख़िल थियण जी कोशिश पियो कई। असां हुनखे ॾिसी वरितो। थी सघे थो त हू पंहिंजी घरवारी सां मिलण आयो हुजे। माई अकेली आहे, न हुनजे को अॻियां न ई हुनजे को पोयां। जी वणेव थी कयो, पर ॿीहर जेकॾहिं जाबिर हिते अचे त ज़िंदा वापसि न वञे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।